ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे याद कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा निश्चय करो ब्रुकुटी जे विच में। मां आत्मा परमात्मा बाप जी संतान। हाणे मां परमात्मा जा महावाक्य थी ॿुधां जेका बाबा ब्रह्मा जे तन में अची करे ॿुधाया अथईं। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था मिठे मिठे बचे बाप अची करे ॿारनि खे सभु शास्त्रनि जो सार सम्झाईंदा। दुनिया में कई शास्त्र आहिनि, कई ग्रंथ आहिनि, लेकिन सभिनि जो सार केरु ॿुधाईंदो आहे? निराकार परमात्मा शिव के तन में अची करे, ब्रह्मा जे तन में अची करे। बाबा कोई शास्त्र पढ़ल न आहे। बाबा शास्त्र खणी करे न ॿुधाईंदा, उन्हनि में त ज्ञान आहे ई सही। बाबा चवनि था तव्हां पढ़ी लिखी करे ज्ञान सम्झ वठंदा आहियो न। हर हिकु ॻाल्हि जी माण्हू सम्झ वठण लाइ पढ़ लिखंदो आहे। चाहे शास्त्रनि में जेका शास्त्रनि जा ज्ञान ॾींदा आहिनि उहो बि पहिरियों शास्त्रनि खे पढ़ंदा आहिनि, सुठी रीति अध्ययन कंदा आहिनि, पोइ माण्हुनि खे ॿुधाईंदा। चाहे स्कूल जी पढ़ाई हुजे, चाहे शास्त्रनि जी, चाहे ग्रंथनि जी। लेकिन परमात्मा इहे सभु पढ़ंदो न आहे। उनजो कोई टीचर न अथसि, हू कोई पुस्तक न पढ़ंदो आहे, हुनजो न कोई पीउ अथसि न माउ अथसि। हू त चईंदो मां सभिनि खां वॾो आहियां, मूंखां वॾो ॿियो कोई न आहे। मूंखे हिन सृष्टि जे आदि मध्य अंत जो सभु ज्ञान। मूंखे त आत्माउनि जो ज्ञान आहे, स्वयं जो ज्ञान। लेकिन इहे जो चईंदा आहिनि भॻवानु जानी जानन वारा, मां सभिनि जो वेही करे सॼो ॾींहुं कर्म न ॾिसंदो आहे कि केरु छा थो करे छा नथो करे। इन रीति मूंखे ज्ञान न आहे। मां सभु कुझु छा ॼाणंदो आहे? सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान। अर्थात सृष्टि कॾहिं खां इहे शुरू थी, मध्य में छा थियो, वरी अंत में छा थियणो, वरी छा कीअं शुरू थींदी आहे सृष्टि ते जीवन। सुनी लोकनि जे बारे में मूंखे ज्ञान। आत्मा कीअं शरीर खां कर्म कराईंदी आहे, इन जो मूंखे ज्ञान। कीअं आत्मा जा वीचार हलंदा आहिनि, उन्हनि खे सुधारण जो ज्ञान आहे। मूं में ज्ञान आहे कि आत्मा इन विकारनि खे छॾे करे संपूर्ण निर्विकारी थी करे पंहिंजो जीवन सुख शांतिमय जीवन कीअं जीए, इन जो मूं वटि ज्ञान आहे। बाक़ी इहे जो माण्हू पंहिंजे हिसाब सां चईंदा आहिनि भॻवानु सभु ॾिसे थो, भॻवानु त सभु ॼाणंदो आहे, सभिनि जे मन खे ॼाणंदो आहे, इहे सभु कम मां न कंदो। बाबा चए थो न ई मां के मरे हुए खे ज़िंदा करे सघंदो आहे। सभिनि जा कर्म भोग त आहिनि न। बीमारी थिए थी, कुझु बि थिए थो, इहे सभु तव्हांजा कर्म भोग ई अथव, जंहिंजो तव्हां भुगतान था करो। पिछले जन्मनि जा कर्म, हिन जन्मनि जा बि कर्म थींदा आहिनि न, बुरा या सुठा। सोच सां बि त बुरो थींदो आहे न। कोई कंहिंजे लाइ सोचे हुन सां बि बुरो लेप शेप चढ़ंदो आहे। इहे सभु ज्ञान बाबा हाणे असांखे ॾिए थो। हर 5000 साल में हिकु बार बाबा अची करे इहे सभु सम्झ ॾींदो आहे। छो जी बाबा चईंदो आहे कि तव्हां हिन समय सम्झ न अथव न, तव्हां बेसमझ थी आहियो। हिन करे मूंखे अची करे समझदार ठाहिणो पवंदो आहे। बेसमझनि खे समझदार ठाहिण जो कमु कंहिंजो आहे? परमात्मा। अॼुकल्ह मनुष्यनि खे शरीरनि जो पूरो ज्ञान अथनि, एॾी सारियूं नई नई चीजूं ठाहींदा रहंदा आहिनि ताकि जीवन में हर हिकु चीज आसानी सां हले। लेकिन आत्मा जेकी शरीर में वेठी आहे, उन जे बारे में कंहिंखे बि ज्ञान कोन्हे। न त उनखे कोई पकड़े सघंदो आहे, न कोई उनखे ॾिसी सघंदो आहे, न कोई उन जे बारे में ॼाणे सघंदो आहे कि कीअं आत्मा शरीर में वेठी कर्म करे थी। न ॼाणण जे कारण सभु ख़ुदि खे शरीर ई सम्झी वेठा आहिनि। ॾिसो, जेसि ताईं आत्मा शरीर में आहे तेसि ताईं त उहो माण्हू सुठो थो लॻे, ऐं जीअं ई आत्मा शरीर मां निकिरी वेंदी आहे त हुनखे मुर्दो चईंदा आहिनि। माण्हू हुन खां ड्रिजंदा आहिनि। जेसि ताईं आत्मा शरीर में आहे तेसि ताईं हुनजे पास में विहनि था, ॻाल्हाइनि था, खिलनि था, हुननि खे ॾिसनि था। ऐं इहे ई शरीर मां आत्मा निकिती त सभु ड्रिजंदा आहिनि न हुन खां कि डेड बॉडी आहे, भई खणो। त बाबा चए थो आत्मा जी ई वैल्यू आहे, लेकिन माण्हू आत्मा खे ई नथो ॼाणे। त इहा थी वई न सभिनि खां वॾी
बेसमझी थी वई न, जेकी आत्मा शरीर में वेठी आहे उन जे कारण ही इन शरीर जो महत्व आहे। बिना आत्मा जे शरीर जो कोई महत्व न आहे। लेकिन आत्मा जे बारे में कोई ॼाणंदो ई न आहे। ऐं ॿियो ही उल्टी सुल्टियूं ॻाल्हियूं चई छॾींदा आहिनि न आत्मा जे बारे में। कई माण्हू त आत्मा जो नाम ॿुधी करे ई ड्रिजंदा आहिनि। छो जी जेकी बि बुरियूं आत्मायूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे बारे में माण्हू अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि चई छॾी अथनि त सभु सम्झंदा आहिनि आत्मा मतिलबु बुरी ॻाल्हि। अरे तव्हांजे अंदर बि त आत्मा अथव न। आत्मा बुरी कॾहिं थींदी आहे जॾहिं हुनजो स्वभाव संस्कार बुरा थींदा आहिनि। अॼु कंहिंखे बि केरु बि माण्हू असांखे वणे नथो जॾहिं साम्हूं अचे थो। छो? हुनजे शरीर थोरे कुझु कई, हुनजी आत्मा बुरो कर्म कई न शरीर सां। असांखे हुनजी आत्मा जे मथां सुठो नथो लॻे। हुनजी आत्मा असांखे सुठी नथी लॻे छो जो हुनजा संस्कार बुरा अथसि। लेकिन बाबा चए थो कि अगरि तव्हां आत्मा आत्मा सम्झी करे साम्हूं वारे खे ॾिसंदव न, अञा ताईं त असांखे पतो न हुयो न कि हुनजी आत्मा बुरा कर्म थी करे, त असांखे हुनखे ॾिसी करे गुस्सो ईंदो आहे। जॾहिं बि उहो माण्हू ईंदो आहे असां त शरीरनि खे ॾिसंदा आहियूं न, गुस्सो ईंदो आहे, नफ़रत ईंदी आहे, घृणा ईंदी आहे। लेकिन बाबा चए थो हाणे अगरि कंहिंसां बि तव्हांखे कुझु अहिड़ो नफ़रत घृणा अथव न, उनखे आत्मिक रूप में ॾिसजो, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, पोइ तव्हांखे हुनजे मथां दया ईंदी। छो जी आत्मा आत्मा भाउ भाउ थी वियो न। हिकु त मां हुनखे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी हुनखे आत्मा ॾिसंदमि त फलानो मूंखे छा नज़र ईंदो कि आत्मा त मुंहिंजो भाउ आहे। असां ॿिन्ही जो पीउ त परमात्मा आहे। असां त ॾाढा सुठा हुयासीं, हिकु साथ सभु परमधाम में बाबा सां गॾु रहंदा हुयासीं। हिते अची करे असां हिन बुराइनि विकारनि जे वश थी करे अहिड़ा बुरा थी आहे। त परमात्मा हिनखे बि सम्झ ॾे, हिनखे बि शक्तियूं ॾे कि हीअ बि सुठा कर्म करे, हीअ बि अहिड़ा बुरा स्वभाव संस्कार छॾे। संस्कार स्वभाव बुरा छॾण जी शक्ति न हूंदी आहे न कंहिंमें। ऐं पाण हिक ॿिए जे सां नफ़रत था करूं, घृणा था करूं। लेकिन बाबा चए थो आत्माउनि में शक्ति न आहे बुरा कर्म न करण, हुनजी आदत पइजी वई आहे। त पंहिंजो छा फर्ज़ु आहे? हाणे जॾहिं पाण खे हाणे आत्मा जो ज्ञान मिलियो आहे त पंहिंजो फर्ज़ु छा आहे कि साम्हूं वारे खे बि आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे उनखे बि शक्ति ॾियूं, उनखे बि सम्झ ॾियूं कि ताकि उहो बि बुरा कर्म करणु छॾे छॾे। त बाबा चए थो ईअं इन रीति ॾिसो, तव्हां इहो तरीक़ो अपनाईंदो त पंहिंजे पाण ई तव्हांजे मन में हिक ॿिए जे लाइ घृणा नफ़रत इहे सभु ॻाल्हियूं ख़तमु थी वेंदियूं। हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे न। हाणे उहो बि पंहिंजो पार्ट वॼाए थो, उहो बि पंहिंजो हिसाब किताब चुकतो करे थो। लेकिन जॾहिं हाणे असांखे सम्झ अची वई आहे कि असां हिते खेल खेॾूं था, असां हिसाब किताब चुकतो था करूं, त पोइ नफ़रत घृणा सां छो करूं? ठीकु आहे, कयो जो कयो जनमनि में, हुनजे लाइ असां तव्हांखां माफ़ी था करूं। बाबा खे यादि करे तव्हां मूंसां जो ग़लति कमु कयो हुनजे लाइ बि मां कयो, हुनजे लाइ बि मां। इन रीति हाणे धीरे धीरे करे पंहिंजी आत्मा खे हिननि ॻाल्हियुनि खां मुक्त करो। इहे बि आसुरी स्वभाव संस्कार थींदो आहे न, घृणा नफ़रत, हिक ॿिए जे लाइ बुरो सोचणु, रोइण चिल्लाइण, गुस्सो करणु, इहे बि आसुरी स्वभाव संस्कार आहिनि। त इन्हनि खे बि छॾिणो आहे न। छॾण जो तरीक़ो, छॾण जे लाइ शक्ति बाबा असांखे ॾिए थो। त रोज़ु पंहिंजे अंदरि जाचो। जीअं माण्हू रोज़ु रोज़ु कंहिंजे न कंहिंजे लाइ विर्त रखंदा आहिनि न, हाणे इहो विर्त रखो। बाबा चए थो इहो विर्त रखो कि मां रोज़ु सोचो कि तव्हां में कहिड़ी बुरी आदत आहे, कहिड़ो बुरो स्वभाव संस्कार आहे, कहिड़ो विकार अथव, कि अॼु सॼो ॾींहुं मां इहो कंहिंसां बि घृणा न कंदमि, कंहिंसां बि नफ़रत न कंदमि, कंहिंजे लाइ बि बुरो न सोचंदमि, न ॻाल्हाईंदमि, मन में पुराणियूं ॻाल्हियूं न सोचंदमि। इन रीति रोज़ु विर्त रखी धीरे धीरे करे पंहिंजे पाण खे हिन आसुरी स्वभाव संस्कारनि खां, विकारनि खां, पुराणी दुख जी ॻाल्हियुनि खां मुक्त करो। छो जी ॾाढे समय जी ॻाल्हियूं बि मन में हूंदियूं आहिनि न, माण्हू सॼो ॾींहुं उहो ई सोचे थो। अलाए घणे समय जी पहिरियों की हुन सां कंहिंखे कुझु कयो न, या हुन कंहिंखे चई या अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि,
हाणे एॾो समय पहिरियों जी ॻाल्हि, हाणे उहो समय अचण वारो न आहे, ईंदो 5000 साल खां पोइ उन ई समय। अब सोचे करे छा करणु, ख़ुदि जो बि पाण नुक़सान कंदा आहियूं, ॿियनि जे लाइ बि घृणा भाव उत्पन्न कंदा आहियूं। लेकिन फ़ाइदो हुजे त उहो बि ठीकु आहे, भई तव्हां सोचो, सोचण सां त कोई फ़ाइदो न आहे। पोइ चओ था असां में शक्ति न आहे भुलजण जी, यादि अची, पर शक्ति ॾियण वारो त शक्ति ॾिए थो न। तव्हां परमात्मा खे उहो ॻाल्हि ॿुधायो न, ऐं पंहिंजे मन मां कढी छॾियो कि मां हाणे परमात्मा खे ॿुधाए छॾी, बसि हाणे मां भुलिजी वियमि, मूंखे यादि न आहे। पोइ अगरि कोई तव्हां वरी खां उहो ॻाल्हि यादि अचे त पंहिंजे मन खे इहे सम्झाए कि न मूंखे यादि ई न आहे, अलाए कहिड़ी ॻाल्हि हुई, हुन ते ध्यानु ई न ॾियो। इन रीति पुराणी कड़वियुनि दुख भरी ॻाल्हियुनि खे हाणे भुलिजो, छोजी हुन सां पंहिंजो शरीर बि ख़राबु थींदो आहे, शरीर बि बीमार थींदो। त बाबा चए थो इहो व्रत रख। ॾिसो माण्हू रक्षाबंधन मल्हाइनि था, रक्षाबंधन मतिलबु पंहिंजी रक्षा जे लाइ कहिड़े न कहिड़े बंधन में पंहिंजे पाण खे बंधऊं न। कोई माण्हू चईंदो आहे न कि तूं हेॾे त वञे थो, लेकिन इहो कमु न कजांइ, इहो न कजांइ, पको वाइदो कर। ईअं हिकु तरीक़े सां असां हुनखे कंहिं ॻाल्हि जे बंधन में बंधे करे मोकिलींदा आहियूं ताकी हुनजी रक्षा थींदी रहे, सेफ्टी रहे बुरी ॻाल्हियुनि खां, बुरी संगत खां या कंहिंखां बि। त बाबा चए थो हाणे तव्हां पहिरियों स्वयं जी त रक्षा करो। ॾिसो भेण भाउ खे राखी थी ॿधे, भाउ नंढो भेण वॾी, उहो हुनजी छा रक्षा कंदो? त बाबा चए थो तव्हां पहिरियों स्वयं जी रक्षा करो। कंहिंखां रक्षा करिणो आहे असांखे? पुराणी दुख भरी ॻाल्हियुनि खां, विकारनि खां, बुराइनि खां। इन्हनि सभिनि खां पंहिंजे मन खे सुरक्षित रखो। पंहिंजे मन खे कहिड़े न कहिड़े बंधन में बांधे छॾो कि हाणे कोई बि अहिड़ी ॻाल्हि ईंदी त तूं इन ॻाल्हियुनि जे लाइ न सोचदे, उनजे बदिले तूं परमात्मा जी इहे सभु ॻाल्हियूं सोचदा, परमात्मा खे यादि कजांइ। त इन रीति पंहिंजे मन खे सुठी ॻाल्हियुनि जे बंधननि में ॿंधी छॾो त तव्हांजी आत्मा जी रक्षा थींदी वेंदी। आत्मा अगरि सुठी ॻाल्हियुनि में रहंदी त आपे ई शरीर बि तंदुरुस्त थींदो न। इहो भाउ भेणनि जो त हिकु संबंध ठाहे छॾियो अथनि, छोजी पवित्रता अर्थात रक्षाबंधन अर्थात पवित्रता जो धाॻो चईंदा आहियूं न। लेकिन बाबा चए थो पवित्र कंहिंखे रहणो आहे? शरीर खे त रखंदा, लेकिन हुन खां पहिरियों आत्मा खे त पवित्र ठाहियो, आत्मा खे त बुराइनि खां छॾायो, आत्माउनि खे त विकारनि खां छॾायो। परमात्मा चयो ई इहो पंहिंजे रक्षा बंधन ॿधो, इहो बंधन ॿधो, इहो धाॻो ॿधो। कहिड़ो? पवित्रता। हुनजे बदिले छोजी भाउ भेणनि जो रिश्तो पवित्र थींदो आहे न, त हुनजे बदिले हुन रिश्ते में माण्हू हिक ॿिए खे राखी था ॿधनि, भेण भाउ खे। लेकिन असुल में परमात्मा छा थो चए? हाणे मां तव्हांखे चवां थो कि तव्हांखे अगरि स्वयं जी रक्षा करणी अथव, तव्हांखे कहिड़ो बि दुख न खपे, अशांति न खपे, कोई बि बीमारी न खपे, त इहो पवित्रता जो कंगन पाए छॾो, पवित्रता जो धाॻो पाए छॾो। इन रीति परमात्मा असांखे चयो हुई। इनखे चइबो आहे असली रक्षाबंधन अर्थात स्वयं जी रक्षा करो, ख़ुदि खे पवित्रता में ॿधी करे कि मां सदैव मनसा वाचा कर्मणा शुद्ध रहींदमि, मन में कंहिंजे लाइ न बुरो सोचंदमि, न मुख सां कुझु बुरो ॻाल्हाईंदमि, न कोई बुरो अहिड़ो कर्म कंदमि। बाबा हर 5000 साल में हिकु बार असांखे इहो पवित्रता जे बंधन में बांधदो आहे कि हाणे इहे पवित्र रहो त तव्हांजे जीवन में तव्हांखे आपे ई रक्षा थींदी वेंदी, तव्हां बुराइनि खां दुख खां मुक्त थींदा वेंदा। आत्मा जी स्मृति में रहो कि मां आत्मा शुद्ध आत्मा आहियां। जेको तिलक लॻाईंदा आहिनि न, हुनजो मतिलबु आहे कि आत्मा जी स्मृति। पहिरियों तिलक लॻाईंदा आहियूं कि पंहिंजी आत्मा खे जगायो, तव्हां आत्मा शुद्ध आत्मा आहियो। पोइ रक्षा धाॻो ॿधंदा आहियूं कि हाणे मां पवित्र रहंदमि, मां प्रतिज्ञा थो करां। त पवित्र रहण वारी आत्मा सदा ही मुख सां छा ॻाल्हाईंदी? मिठा ॿोल ई ॻाल्हाईंदी न। त इन रीति पाण खे परमात्मा हर साल इहे त्योहार मल्हाईंदो आहे पाण सां गॾु, ऐं पाण
दुनिया में त अॼुकल्ह फैशन थी विया आहिनि, सुठी सुठी राखियूं वठी ईंदा आहिनि। हा भई ॿधऊं था, लेकिन मतिलबु छा आहे? एॾी महांगी राखी वठी करे तव्हां ॿधो था, मतिलबु त पतो हुजणो खपे न। मतिलबु त कुझु पतो ई न आहे, बसि हिकु रीति रस्म मुआफ़िक रस्म रिवाज थी वियो आहे। ॿियो ई कंहिंजो भाउ न हुजे त उहो रोईंदी आहे की मां राखी कंहिंखे ॿुधायां। अरे रक्षाबंधन जो मतिलबु आहे स्वयं जी रक्षा करो। जॾहिं स्वयं जी रक्षा कंदा तॾहिं त तव्हां ॿियनि जी रक्षा करे सघंदा न। हाणे भेण भाउ खे राखी ॿधे थी कि तूं मुंहिंजी रक्षा कजां। हाणे भाउ बीमार आहे या भाउ एॾो वॾो आहे न जो हुन भेण जी रक्षा करे सघे, त छा रक्षा कंदो? तंहिंखां सुठो त पाण स्वयं खे पहिरियों पाण फालतू ॻाल्हियुनि वीचारनि सां पाण स्वयं जी रक्षा करो। पंहिंजी आत्मा खे बुराइनि सां विकारनि सां मुक्त करो, त पंहिंजी आत्मा शक्तिशाली थींदी, त आपे ई पंहिंजो जीवन सुठो थी वेंदो। कोई पाण खे कुझु चई न सघंदो आहे, कोई पंहिंजे मथां कोई बुरी दृष्टि सां ॾिसी न सघंदो आहे। ॾिसो देवियुनि जे मंदर में वेंदा आहिनि, कहिड़ी बि बुरी दृष्टि वारो हुजे, देवियुनि जे मथां बुरी दृष्टि कॾहिं न वेंदी आहे। छो? छोजी हुननि में पवित्रता जी शक्ति हूंदी आहे न। हिते ई असां आत्मायूं पवित्र रहूं, पंहिंजे मन में सुठा सुठा वीचार हुजनि, त कंहिंजी बि ज़रूरत न आहे कि पंहिंजे मथां अहिड़ी बुरी दृष्टि करे ॾिसे पाण खे या पाण सां कुझु ग़लति करे। अॼु माण्हू ख़ुदि ई ॿियनि जो बुरो थो सोचे, बुरो थो करे, त साम्हूं वारो बि बुरो थो करे न। चलो इहे त लेकिन हर मनुष्य जे लाइ आहे न। अॼुकल्ह त कंहिंजी बि रक्षा, कंहिंजी बि सिक्योरिटी न आहे। कंहिंखे बि असां न चई सघंदा आहियूं भई इहो ॿाहिरि वञे थो त इहो ठीकु आहे। चाहे पुरुष हुजे चाहे स्त्री, चाहे फीमेल, नंढो ॿार लड़की हुजे चाहे लड़को, कंहिंजी बि त सिक्योरिटी न आहे न दुनिया में। सभिनि खे स्वयं जी रक्षा करणी आहे। त कीअं रक्षा थी सघंदी आहे? जॾहिं आत्मा स्वयं शक्तिशाली हुजे। आत्मा खे केरु शक्तिशाली ठाहे सघंदो आहे? परमात्मा। छोजी आत्मा जो पीउ आहे न उहो। त पाण खे परमात्मा चए थो ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि कंदव निराकार रूप में, त तव्हांजी आत्मा में एतिरी शक्ति ईंदी कि तव्हां स्वयं बि ख़ुदि खे सेफ रखी सघंदा, ख़ुदि जी रक्षा करे सघंदा, ऐं तव्हांजे कारण ॿियनि जी बि आपे ई रक्षा थींदी। इन रीति परमात्मा हर 5000 साल में हिकु बार असांखे चईंदो आहे, ऐं असां भक्ति मार्ग में हुनखे हिकु राखी जे त्योहार सां मल्हाईंदा आहियूं। भई हीअ राखी रक्षाबंधन भाउ भेणनि जी ॻाल्हि आहे। लेकिन हिन समय सभिनि खे रक्षा करणी आहे स्वयं जी, बुराइनि सां, दुखनि सां, बीमारियुनि सां, पुराणी दुख भरी ॻाल्हियुनि सां, विकारनि सां। उहो रक्षा करण वारो केरु आहे? परमात्मा। त परमात्मा खे यादि करो, ख़ुदि जी आत्मा जो दीपक जगायो ऐं परमात्मा सां प्रतिज्ञा करो कि असां सदा ई मन वचन कर्म सां शुद्ध पवित्र रहंदासीं। न पुराणियूं दुख जी ॻाल्हियूं सोचंदासीं, न कंहिंखे हुननि जे कारण कुझु बि उल्टो सुल्टो चईंदासीं। जेको थियो सभु भुलिजी वञो ऐं हाणे खां परमात्मा सां गॾु पंहिंजो नयो जीवन शुरू करो। नई सोच। सभिनि जे लाइ शुभ भावना, शुभकामना। इहे ई मिठी मिठी मिठाई खारायो। कहिड़ी मिठाई? सभिनि जे लाइ सुठो सोचो, सुठो ॻाल्हायो, सुठो कर्म कंदा रहो। इहे ई खपे न दुनिया में। मिठो खाइण सां छा थींदो? तव्हां कंहिंखे मिठाई था खारायो, हुनजे बदिले 2 कड़वा शब्द था चओ, त उहा मिठाई लॻंदी? ऐं इहे कंहिंखे तव्हां कुझु बि न खारायो, लेकिन 2 मिठा शब्द ई चईंदव, त हुनजो मन मिठो थी वेंदो, हुनजो आत्मा सुठी शक्तिशाली थी वेंदी। कोई बि कंहिंसां मिठो ॻाल्हाईंदो आहे सुठी रीति, त हिकु शक्ति ईंदी आहे न अंदरि की हा मूंखे फलाणे एॾी सुठी इज़त ॾिनई, ईअं चई ईअं चई। त वापसि थो हिन रीति सभिनि जे लाइ सुठो सोचे करे हुनखे मिठी मिठाई जीअं हुनजी आत्मा खे खाराए। मुख खे मिठो करे छा कंदा? पंहिंजे मुख सां सदा ई हिक ॿिए जे लाइ बुरा शब्द न निकिरणा खपनि। सुठा शब्द, मिठा शब्द निकिरणा खपनि। पर कंहिं पाण सां केतिरो बि बुरो कयो हुजे, ॾिसो जेको मन में हूंदो आहे न उहो मुख ते ईंदो आहे। अगरि असांजे मन में कंहिंजे लाइ बुरो वीचार हूंदो, असां मुख सां कंहिंसां बि सुठा ॻाल्हायूं,
लेकिन साम्हूं वारे खे पतो लॻी वेंदो आहे कि सिर्फ़ु ॿाहिरां खां सुठो ॻाल्हाए थो, अंदरि हिन जो मन फालतू ॻाल्हियूं थो सोचे, बुरे वीचारनि वारो। सम्झ में अची वेंदा न? त मन में सुठा वीचार त मुख में आपे ई सुठा बोल निकिरंदा आहिनि। ऐं मन में सुठा वीचार कॾहिं ईंदा? जॾहिं असां सॼो ॾींहुं सुठो सोचंदासीं न। असां सोचूं सॼो ॾींहुं त असां हिक ॿिए जे लाइ बुरो था सोचूं, ऐं जॾहिं कोई साम्हूं अचे थो उन समय असां ज़बरदस्ती पंहिंजे मन खे कंट्रोल करे सुठो सोचूं था ऐं मुख सां सुठो ॻाल्हायूं था, त उहो पतो लॻी वेंदो आहे। माण्हू जे चहिरे खां ई पतो लॻी वेंदो आहे कि साम्हूं वारो कीअं आहे। त मन में सदा ई सुठा वीचार रहंदा त ऑटोमेटिकली कोई बि पंहिंजे साम्हूं ईंदो। पाण खे सदा स्वयं जे सभिनि जे लाइ छा निकिरंदो? सुठा ई वीचार, सुठा ई शब्द निकिरंदा। इहो मन जो बि भोजन आहे न, सुठा वीचार, सुठो सोचणु। त इहो बि विर्त रखिणो खपे असांखे। सॼो ॾींहुं पंहिंजे मन खे ॾिसो, तव्हांजो मन छा छा थो सोचे, कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं थो सोचे, केतिरी पुराणियूं ॻाल्हियूं थो सोचे ऐं केतिरी नयूं सुठियूं ॻाल्हियूं थो सोचे। इन रीति तव्हां पंहिंजे मन ते सॼो ध्यानु ॾींदा न ऐं उनखे परिवर्तन कंदा वञो। उन मन सां गॾु हलो न। जे मन अगरि कोई ॻाल्हि सोचे थो त हुनजे सोचण सां गॾु हलो न कि हा ईअं ईअं ईअं। हुनखे उन समय रोकी करे ॿी सुठी ॻाल्हि सोचो, ॿी सुठी ॻाल्हि हुनखे ॿुधायो, त आपे ई असांजे मन में सुठे वीचारनि जो स्टॉक जमा थी वेंदो। मतिलबु जाते जीअं हिकु दॿे में पाण सुठियूं सुठियूं चीज़ूं इकट्ठी कंदा आहियूं न, त मन बि हिकु दॿो आहे। हुन दॿे में छा आहे? विकार, बुरायूं, असरी स्वभाव संस्कारनि जी ॻाल्हियूं, पुराणियूं ॻाल्हियूं भरियल आहिनि। हाणे हुन दॿे खे ख़ाली करिणो आहे। ख़ाली करण लाइ असांखे केरु शक्ति थो ॾे? परमात्मा शक्ति बि थो ॾे, ज्ञान बि थो ॾे। त हाणे उहो जेकी शक्ति ॾे थो, उहो जेकी ॻाल्हियूं असांखे ॿुधाए थो, उनखे जेतिरो असां सोचंदासीं न ओतिरो असांजो इहो फालतू ॻाल्हियुनि वारो दॿो ख़ाली थींदो वेंदो ऐं हिन में छा भरिजंदो वेंदो? सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं भरिजंदियूं वेंदियूं। त आपे ई जॾहिं बि असांजे कोई साम्हूं ईंदो या कोई अहिड़ी ॻाल्हि हूंदी त असांजे मन में सदा ख़्याल ईंदा, सुठा वीचार। त इन रीति हाणे पंहिंजे पाण खे परिवर्तन करो। हिन सां छा थींदो? पंहिंजी आत्मा बि शक्तिशाली ऐं शरीर बि तंदुरुस्त रहंदो। इहो सहज उपाय आहे जो कि परमात्मा ई असांखे ॿुधाए सघंदो आहे। छो जी परमात्मा ई आत्मा जो पीउ बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। पीउ छा कंदो आहे? पालना कंदो आहे, वरतो ॾींदो आहे। टीचर शिक्षायूं ॾींदो आहे। सतगुरु असांखे मत ॾींदो आहे, श्रेष्ठ मत जंहिंसां मुक्ति, जीवन मुक्ति मिले। त परमात्मा हिकु अहिड़ो बाप, टीचर, सतगुरु आहे जेको टई हिकु ई आहे। भई दुनिया में त पैदा करण वारो पीउ अलॻि आहे, पढ़ाइण वारो टीचर अलॻि आहे, सतगुरु मत ॾियण वारो अलॻि आहे, गुरु। लेकिन हिते आत्मा जो पीउ, टीचर, सतगुरु हिकु ई आहे। ऐं तव्हां ॿियो संबंध बि हुन सां निभाए सघंदा आहियो। उनखे जहिड़े संबंध में तव्हांखे यादि करणो अथव, उन संबंध में यादि करे उन खां सुख वठो, उन खां शिक्षायूं वठो, उन खां पालना वठो, उन खां मत वठो, ताकी असांजो जीवन सुठो थी वञे। ॾिसो ईअं ई थींदो आहे न, माउ पीउ ॿारनि खे पालना ॾींदो आहे, टीचर पढ़ाईंदो आहे, गुरु हुनखे सम्झ ॾींदो आहे। त हाणे बाबा आत्माउनि खे ॾियणु आहे। पहिरियों त असां शरीर खे ॾिसी करे शरीरनि जी ई माउ पीउ पालना कंदा हुया, शरीर जे लाइ ई पढ़ाईंदा हुया। भई सुठो पढ़ी लिखी वेंदासीं त सुठी कमाई कंदासीं, त सुठी रोटी पाणी, सुठो घर, सुठी गाॾियुनि में घुमंदासीं। इन सां सुख कंहिंखे मिलंदो आहे? शरीर खे। लेकिन आत्मा जे बारे में त असां कुझु न सोचियो न। हाणे आत्मा जो पीउ आयो आहे, हुनखे आत्मा खे पालना ॾियण आयो आहे, आत्मा खे शिक्षाऊं ॾियण आयो आहे, आत्माउनि खे श्रेष्ठ मत ॾियण आयो आहे। छो जी आत्मा ई जनम मरण में ईंदी आहे। आत्मा ई जेका स्वभाव संस्कार धारण कंदी। हाणे अगरि पाण परमात्मा जी मत ते हली करे जेका बि पाण
पंहिंजा स्वभाव संस्कार ठाहींदासीं न, उन अनुसार ई असांजा अॻियां जो जीवन थियण वारो। हाणे परमात्मा असांजो पीउ टीचर सतगुरु ठही करे जो असांखे पालना ॾे थो, पढ़ाई पढ़ाए थो, मत ॾे थो, हुनखे सुठी रीति जीवन में धारण कंदासीं तॾहिं असांजा अॻियां जा जीवन सुख शांति वारा थींदा। छा मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे बुद्धि के डायरेक्शन प्रमाण श्रेष्ठ स्थिति ते स्थित करण वारा मास्टर सर्वशक्तिवान ठहो। कई ॿार चईंदा आहिनि जॾहिं असां भॻवान खे यादि करणु वेहींदा आहियूं तॾहिं असांखे ॿियूं ॻाल्हियूं यादि ईंदियूं। त बाबा चए थो कि पंहिंजी बुद्धि ते कंट्रोल रखो, पंहिंजी मन बुद्धि ते कंट्रोल रखो। कीअं? घड़ी घड़ी पंहिंजे खे आत्मा निश्चय करो कि मां आत्मा आहियां, हिन शरीर में रहण वारी प्रकृति जे विच में वेठी आहियां, मां आत्मा ई सभु कुझु कर्म थी करां, मां आत्मा हाणे इहो कर्म कयो, हाणे मां आत्मा भॻवान पंहिंजे पीउ खे यादि थी करां। ऐं पोइ हिन रीति जॾहिं पाण आत्मा खे घड़ी घड़ी शिक्षाऊं ॾींदा रहंदासीं, आत्मा जे मन बुद्धि खे ध्यानु ॾींदासीं कि कहीं ॿियो काॾे त नथो भॼे, हिन ते ध्यानु ॾियणो पवंदो आहे। ऐं ईअं न कि असां सॼो ॾींहुं त ध्यानु ॾियूं नथा, सिर्फ़ु उहो 1 घंटो या अधु घंटो ध्यानु ॾियूं त थी वेंदो। पाण खे सॼो ॾींहुं जीअं तव्हां पंहिंजे ॿारनि खे ध्यानु ॾींदा आहियो, परिवार वारनि खे, उहो ई पंहिंजे मन बुद्धि खे बि जॾहिं पाण सॼो ॾींहुं ध्यानु ॾींदासीं न कि काॾे काॾे असांजो मन भटके थो, कीअं कीअं बुद्धि असांजी निर्णय करे थी, तॾहिं असां जॾहिं जो कमु चाहियूं उन कम में असांजो मन बुद्धि लॻी सघंदो आहे। ऐं तॾहिं पाण शक्तिशाली थी करे पंहिंजे मन बुद्धि खे कंट्रोल करे सघंदासीं, कर्मेंद्रियनि खे कंट्रोल करे सघंदासीं। जो मां आत्मा चाहियां उहो ई मुंहिंजो मन सोचे, उहो ई मुंहिंजो बुद्धि निर्णय करे, उहो ई मुंहिंजे शरीर जी हर कर्मेंद्री कार्य करे। त बाबा चए थो हिन करे घड़ी घड़ी यादि करो छा कि मां परम पिता परमात्मा सर्वशक्तिवान जी संतान, मास्टर सर्वशक्तिवान। त पंहिंजी मन बुद्धि पंहिंजे कंट्रोल में। स्लोगन आहे कहिड़ी बि परिस्थिति खे सहज पार करण जो तरीक़ो छा आहे? हिकु बल हिकु भरोसो। जॾहिं असांजे मन में सदा ही परमात्मा जी यादि, उहो ई हिकु सहारो यादि हूंदो, उनजे मथां ई हिकु भरोसो हूंदो असांखे, त आपे कोई बि ॻाल्हि असांजे जीवन में ईंदी न त असां सहज ई पार करे छॾंदासीं। छा ओम